मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तमाम मुसलमान जो पंहिंजे ज़हन खे था खोलनि, जेके चवंदा न साईं 10 लाख रुपया हुजनि त पोइ वञी करे निकाह कयूं, कंहिं क़िस्म जी इहे शयूं जेको ज़रूरतूं न आहिनि। 5 मिंट में निकाह साबित थींदो, 5 मिंट में सिर्फ़ु। हेॾा कुंवार खे विहारो हिकिड़ी ड्रेस पारायोसि, ऐं हेॾा घोट खे विहारो उनखे भले नॉर्मल ड्रेस पातल हुजे, भले नई न हुजे, औरत खे बि खणी नई न हुजे, 5 मिंट में निकाह साबित थी वेंदो। औरत ॾे मैसेज मोकिलिबो, फिलाणो पुट फिलाणे जो निकाह में क़बूल आहे, हो चवंदी क़बूल आहे क़बूल आहे क़बूल आहे। ऐं हेॾे जेको मर्द खां इक़रार कयो त फिलाणी औरत फिलाणे जी थी निकाह में तोखे क़बूल आहे, ऐं मर्द चयो मूंखे क़बूल आहे क़बूल आहे क़बूल आहे। शरीयत चयो निकाह थी वियो, तव्हांजी घरवारी आहे हाणे। त केतिरो आसान आहे निकाह, ऐं निकाह खे असां जेको ॾुखियो बणायोसीं। साईं फंक्शन जेको असां कराईंदासीं, वॾो शादी हाल बुक कराईंदासीं, तमामु वॾो जेको मजमू अचे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बहितरीन निकाह उहो आहे, बहितरीन निकाह उहो आहे। ऐं मुस्लमानों बहितरीन निकाह उहो आहे कहिड़ो, जंहिंजे अंदरि ख़र्च बिल्कुलु नॉर्मल अचे। अॼुकल्ह माशरे में ज़िना जो रेशो छाजे खां आम आहे, त ज़िना सां थोरनि पैसनि ते थींदी आहे न, ज़िना चपे चपे ते थोरनि पैसनि ते आहे। ऐं निकाह जो जॾहिं बि को बंदो सोचे थो निकाह जो, निकाह यार कीअं कयां, 10 लाख रुपया ख़र्च था अचनि। त हाणे इन नौजवान जे खोपड़ी में अंदरि इहा ॻाल्हि वेंदी त मां निकाह कयां, हे छा चवंदो, यार चवंदो बदमाशी जेको कयां थो न इहा भली आहे, हे बदमाशी जेकी कयां थो न भली आहे, ठीकु आहे गुनाह थींदो पोइ तोबा कंदुमि मां। त कोई बि निकाह जे तरफ़ न ईंदो, छाजे करे निकाह खे महांगो, ऐं तव्हां जेके हेठि वेठा आहियो तव्हां ऐं हिन पासे वारा ऐं मां मिंबर ते वेठो आहियां, असां निकाह खे महांगो कयो आहे। असांजो त साईं एतिरा वॾा पैसा हुजनि पोइ असां निकाह कंदासीं। इस्लाम अची करे ॿुधायो कुझु बि न आहे, का रक़म न आहे, कुझु बि न आहे, सिर्फ़ु अची करे ईजाब ऐं क़बूल करायो। औरत तव्हांजे निकाह जे अंदरि एड थी वञे, हाणे वठी करे घर में वञोसि 5 में, ऐं तव्हां सां साल निकाह जी तयारी हलंदी आहे। साईं इनशाला 24 खां स्टार्टिंग कयूं था, 25 जी इब्तिदा में छोरे जो निकाह थी वेंदो। त इन करे मामला वॾा जेको आहे ख़राबु थींदा, छाजे करे जॾहिं असां पंहिंजी सोच अहिड़ी सम्झीसीं त हीअं जेको निकाह कबो, हीअं निकाह कबो, त इस्लाम चए थो असांजे मुआफ़िक़ निकाह कयो, ऐं उन निकाह जे अंदरि बरकत आहे। त हक़ीक़ी जाइज़ो कयो, जंहिं निकाह जे अंदरि वॾा फंक्शन कयो, वॾो इको साउंड हलायो न, ऐं उनजे अंदरि डांस हुजे, बदमाशी हुजे, बेपर्दे हुजे, हे ॻाल्हि मां हिकिड़ी नोट कजो, हमेशह नोट कजो। कुझु टाइम खां बाद में पोइ तव्हां रिज़ल्ट ॾिसंदो उन निकाह जा, कंहिं क़िस्म जो जेको सुकून पोइ न हूंदो। छाजे करे तव्हां बुनियादु छा ते रखी आहे, तव्हां बुनियादु कई आहे अलाह जे नबी जे तरीक़े जे ख़िलाफ़ु। कीअं कई आहे, यानी ख़िलाफ़ु। हे अलाह जे नबी जो तरीक़ो न आहे न, हे गैरनि जो तरीक़ो आहे, गैर मुस्लिम जो तरीक़ो आहे। ऐं असांजे निकाह में बाज़ अहिड़ियूं रस्मूं आहिनि, जेके रस्मूं हिंदुनि सां मुशाबी कंदियूं आहिनि। असांजी शादियुनि जे अंदरि, मुस्लमान जी शादियुनि जे अंदरि बाज़ अहिड़ियूं रस्मूं जेके इस्लाम न ॿुधायूं आहिनि, बल्कि कंहिं ॿुधायूं आहिनि, अची करे हिंदुनि जो कल्चर आहे, उन्हनि खे असां पंहिंजे निकाह जे अंदरि एड कयो आहे। त साईं अहिड़ियूं जॾहिं रस्मूं तव्हांजे निकाह में अंदरि ईंदियूं न, त पोइ कुझु टाइम खां बाद में इहो निकाह तव्हांजो हली न सघंदो। छाजे करे न हली सघंदो, तव्हां उबतड़ निकाह कयो आहे। तव्हां मौलवी साहिब खे घुराए करे क़ुरान जूं आयतूं त पढ़ायूं, पर जेको तव्हां इब्तिदा में सिस्टम रखियो न, उहो सिस्टम तव्हां शरीयत जे उबतो रखियो आहे, शरीयत जे ख़िलाफ़ु रखियो आहे, त फ़ाइदो न ॾिसंदव। हमेशह जॾहिं बि नॉर्मल निकाह करायो, इनशाला उन जा असरात तव्हां ज़बरदस्त ॾिसंदव, बहितरीनु जेको आहे रिज़ल्ट ॾिसंदव। अलाह ताला तमामु साधन खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।